वॾो दर्दनाक ॾिहाड़ो थी 50,000 साल जेड़ो हुजूर फरमायो अल्लाह हेॾो ॾिहाड़ो पोइ त चुटण जे हाथ में चङा बि लोड़ींदा। रब थो फरमाए पैगंबर ग़लती न कर, इहो यहूदिन जे लाइ काफ़िरन जे लाइ तुंहिंजे बेदीन उम्मतुनि जे लाइ 50,000 साल जेड़ो ॾिहाड़ो बणबो, तुंहिंजे नेकोकार उम्मतुनि जे लाइ इहो ॾिहाड़ो ईअं बणबो जहिड़ो बरकात नफ़िल नमाज़ मस्जिद में पढ़ी ॼणा घर मोटी आया। ये रब करे त कादरा कुदरत वारो आ, हुन जे आॾो देरी कोन्हे, चलो हुक्म करण जी देर दज़ इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून। मुझो रब तो कुरान मजीद में फरमाए ओ बाना नजर कर क़यामत रे, चलो मां हुक्म कया कुन चवा त फयकून, उहा चीज अगे ही तैयार थी बोए, मुझे आडो देरी काने का। अगे तो फरमाए वैज़न नुफूज़ ज़ुविजत, ये अब्बा दादा कर दादा नर दादा कर दादा धर दादा डर दादा क़यामत री गडु बिहारिया वेंदई। अगे तो फरमाए वैज़ल मऊदत सुइलत बिअई ज़म्बिन कुतलत, ये न्याणियूं ज़िंदा दरगोर कैला जन के अबे मां न पढ़ायो हो। हे कुल क़यामत जो नक्शो तो रब बयान करे। अल्लाह फरमाइंदो बानियूं दुनिया में तमा ज़बान ते मोरही मां अजु लाथी दमाओ ॻाल्हायो, सही न्याणियूं करे दुनिया में पैदा कई, अबे मां न पढ़ायो हो। रब फरमाइंदो मलाइको इन्हनि जे अबे मां जा जन्नत जा वॻा लाहे जन्म जा गोगा गिचीअ में विझी गेलींदा गेलींदा वञी जन्म जे बाहि में पुॼायो। अज मटू शानी न तो समझे तो मां कीअं जा फलाणे खे जा तीरे खे कीअं जा। खुदा जो कसम आ मुंहिंजे न्याणियुनि जे मटो, तुंहिंजे न्याणियुनि जे मटो, बोलविन जे न्याणियुनि जे मटो, बुज़ुर्गनि जे न्याणियुनि जे मटो, शहीदनि जे न्याणियुनि जे मटो, सालहनि जे न्याणियुनि जे मटो हज़ारे जवान लभंदा। जे मटो कोन हो त मुंहिंजे मोहम्मद रसूलुल्लाह जे न्याणियुनि जे मटो न हो। जॾहिं अरबी पाक पंहिंजूं न्याणियूं पढ़ायूं त तो असांखे बि न्याणियूं पढ़ाइणियूं आहिनि। अॻिते तो अल्लाह से फरमाए ओ जॾहिं अमाल नामा खोलिया वेंदई, हे वलीदाद जो अमाल नामो आ, हे तगियल जो अमाल नामो आ, हे अब्दऊफ जो अमाल नामो आ, हे अब्दुर्रहमान जो अमाल नामो आ, हे फलाने जो अमाल नामो आ। अल्लाह फरमायो जंहिंखे खॿे हथ में अमाल नामो मिलियो, माल हाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा। अल्लाह से फरमायो जॾहिं हिनखे खॿे हथ में अमाल नामो मिलियो, दाह निकिरी वेंदो, चवंदो सुठो त हिन खां अमाल नामो मिले ई न हा। छा मां किताब ॾे ॾिसां सिधो सो हिन में जन्म जी बाहि लिखी पई आहे। जंहिंखे सॼे हथ में मिलियो चवंदो हा मुक़रउ किताबिया, मालियूं त मुंहिंजूं ॾिसो, बंगला त मुंहिंजा ॾिसो, पट जा वॻा त ॾिसो, हूरा मूंखे इनाम में मिलियूं इहे त ॾिसो, नहरियूं इला इनाम में मिलियूं इहे त ॾिसो। क़ुरान थो फरमाए पोइ ख़ुशीअ में घुमंदो बि वतंदो त खिलंदो बि वतंदो त पढ़ंदो बि वतंदो। अल्लाह तव्हां असांखे बि सॼे हथ में अमाल नामो नसीब करे। अल्लाह रहीम आ करीम आ, हुन जी आॾो देर कोन्हे। अॻिते तो फरमाए उहो ॾींहुं यादि करजो समाउ कुशतत। अल्लाह से फरमाए थो ओ जॾहिं आसमान टुकर कयो वेंदो, ज़रियूं ज़रियूं थी वेंदो, वइज़ल जहीम सुइरत वइज़ल जन्नत उज़लिफत अलिमत नफ्स मा अहज़रत। ओ जॾहिं दोज़ख खे ॿारियो वेंदो, जॾहिं बिश्त खे वेझो कयो वेंदो, तॾहिं हर कंहिं शख़्स हर हिकु पंहिंजो पाण उन ॾींहुं फ़ैसिलो क़ुरान थो फरमाए त खुटाईंदो वेंदो। चवंदो त अॼु जा मां जन्म जे वञण जे लाइक़ु आहियां, जा जन्नत जे वञण जे लाइक़ु आहियां। क़ुरान सचो आहे त जहन्नम बि आहे, त जन्नत बि आहे, त क़यामत बि आहे, त मौत बि असांजे मथां ज़रूरु ईंदो। हे थो चए पियो त असां पोइ ते न मोटंदासीं, अल्लाह थो चए ज़रूरु मोटाईंदो। मां कई वतकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन व अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन।
मौला फरमायो हुयो ई कोन पैदा को मां मारींदो मां जियारींदो मां वरी पाण ॾे मोटाईंदो मां माण्हू लिखंदा भॼंदा था वचन के लोढ़ाईंदई पाण के काफ़र पाण लोढ़ाईंदा त न हूंदासीं न रब जे हथ ईंदासीं के पाण साड़ाईंदा वतंदई हुजूर फरमायो त मुंहिंजनि खे लोढ़ियो न साड़ियो न मरी वञण खां बाद में हिन खे पट ते सुमारे हिन खे तड़करायो लिंगी लिंगन तो मिटी लाहियो भला साबुण हणो पोइ भला कपड़ा कफन जा ढकायो पोइ अत हणी खत ते खणी करे मुकाम में खॾ खोटे जनाज़ो निमाज़ पढ़ी दफ़न करे मोटी जो जे नेपात जी कबर मिटीअ जो खोड़ नाहे बल्कि जन्नत जे बागन में बाग थी बणजी वञेसि अल्लाह असांजे कबर खे जन्नत जे बागन में बाग बनाए जे रब पैदा को त मारींदो बि अल्लाह ज़रूर जेको जाॾे भॼे जेको जाॾे लिके रब चयो मुंहिंजे हथ ज़रूर ईंदो इज़ा जा अजलुहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून जड़ी मौत जा मारू आया त हिकड़े सेकंड जी मोहलत न मिलंदई न आगराई थींदई न पुठिते थींदे अॼु त दुनिया जे नशे में आहे माल जे मगीअ में आहे क़यामत बि कोन्हे चवे थो दोज़ख बि कोन्हे बिश्त बि कोन्हे पर तारा तरी पट बस जड़ी मौत जा मारू आयसि फयक़ूला रब लौला अख़रतनी इला अजलिन करीब तारा हिन जा तरी पटबा जड़ी मौत जा मारू आयसि इज़राइल मथों आयो ओए इलाज कंदो मौला वधीक न मूंखे अधु कलाक पोइते मोटाए अल्लाह फरमाईंदो छा वञी कंदे जंहिंसां माल हथनि सां कमायो अथमि चिप्टिन सां मेरे आयो हां अॼु मुंहिंजे माल जा वार सही वञी ॿिया बणबा अॼु ज़ाल मुंहिंजी बेवाह बणजी वेंदी बच्चा मुंहिंजा यतीम बणजी वेंदा मुंहिंजे माल जा ॿिया वञी वारस बणजा ओ मुंहिंजा रब मूंखे अधु कलाक पोइते मोटाए त हथनि सां माल ख़ैरात कयूं जा ख़ुदा थो चए ओ मुंहिंजा पाना हाणे तोड़े रत जा ॻोढ़ा अखियुनि मां ॻारींदे मूंखे तिर जेतिरो रहम 5 मिनट इज़राइल खां अॻ में तौबा करे वेझे हा माफ़ी घुरे आत्मा रहीम माफ़ी ॾेई जन्नत जे मारनि जो वारस बणाए छॾिया हाणे तो रोईंदो त मूंखे रहम न ईंदो खुदा जो कसम आहे था चऊं त असांखे ज़मीनदारनि जो मूंखे ॾुख आहे चवंदा त असां पाण ज़मीनदार बणिया आहियूं रब थो चई मां ज़मीनदार बणायो त मां तूं बेजारा छटे आहीं तंहिंखे ॼाणी हर हरायई भाण जूं बोरियूं ज़मीननि में पटरायई पर जे मां पाणी न ॼाया त फसल काथो पचनी अंतुम अनज़लतुमूह मिनल मुज़ुनि अम नहनुल मुनज़िलून फरमाए तो मुंहिंजा बाना इहो पाणी हाणे तुंहिंजा फसल पचाइण वारो मां अल्लाह आहियां होॾो तो फरमाए मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह फरमाओ बैतरा दरिया था वहनि एक तरफ वॾो खारो आ ॿिए तरफ खां मिठो आ उन जे विच जे अंदर पर्दो आ न हो थो हुन ते चढ़त करे न हो थो करे ॿिन्ही खे वहाइण वारो मां रब आ रब थो चए तव्हांजा फसल आबाद करण वारो मां अल्लाह आहियां अॼु ज़मीनदार मुंहिंजा ग़रीब बाना तुंहिंजे दर ते था अचनि तूं धिका ॾेई मोटाईंदो त मां माल पाण कमायो आ रब मूंखे ॾिनो आहे छा न ख़ुदा थो चए रातो आ बिजू खणाए हा त मां पुछा करण वारो कोन हो इहे साए सले जी सूरत बनाए हिक दाणे में 100 दाना बनाए हिक मन में करारन जा करार मां अल्लाह पैदा कया थमा त पोइ मुंहिंजे नाले ते बि दे रब तो चई माल भी मुझे नाले ते कुर्बान कर जान भी मुझे नाले ते कर त एवे में जन्नत जाए इन्नल्लाह हशरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्ना युकातिलूना फी सबीलिल्लाह व यक़तलूना व युक़तलूना वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरान
अल्लाह ताला जल जलालुहु